बीच में है ना वाह जाने अरे केसर खाने के छो मारे अरे वो तो गरीब जो हद डोकी हुयो अच्छा बा यो अरे केसर खाने के छो मारे वो तो गरीब जो हद डोकी हुयो सिकंदर डिसीजन लेना है तो सारी सीजन क्यों बा हां चलो ओके अरे केसर खाने के छो मारे वो तो गरीब जो हद डोकी हुयो गाड़ी सोचो एंड बैठे एंड हिंदी अब तुझे दई हां खून बगीचे में पैजी हुआ था हां भाग खून बगीचे में पैजी हुआ था क्या बात? तू मले वजह से कर आ जाओ खून तो बीच में पड़ गया था हे डिसर जूम हले जैसे बाबा ओके अच्छा हम से कर भाई तू आगे में सब पर यो इल्जाम है बिन यो इल्जाम है असा जे मथो बाबा जे कयूं हां त तमासा मञूं हां ठीक है यो इल्जाम है असा जे मथो 1000 रुपया वठो जे कर बाबा खून कयूं हां त तोखे जरूर ॿुधायूं हां चलो बाबा इहो असांजे मथां इल्ज़ाम आहे जेकॾहिं असां खून कयूं आहे न घटि में घटि तोखे त ॿुधायूं आहे न ओके ओके बराबर चलो हलो बाबा हवाए हाल तू चलो बाबा साईं इहो असांजे मथां इल्ज़ाम आहे जेकॾहिं असां खून कयूं आहे घटि में घटि तोखे त ॿुधायूं खून आहे कयूं हां खून न हिकिड़ो कयो अथव खून हा खून न खून खून हा हिकिड़ो थियो आहे न माण्हू खून बाबा जेकॾहिं असां खून कयूं हां त तोखे ॿुधायूं हां घटि में तोखे ज़रूरु ॿुधायूं हां चलो बाबा साईं इहो असांजे मथां इल्ज़ाम आहे जेकॾहिं असां खून कयूं आहे न खून न बाबा खून हिकिड़ो खून थींदो आहे खून माना घणा खून हिकिड़ो मुंहुं आहे खून न खून 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 तू फोन न तो चाहे यार इलाही खून थी आहे खून न खून एकड़ो फोन मां जी चवा फोन क्यों आ खून क्यों हा खून न खून माना घणा खून माना हिकिड़ो क्या बा ॻाल्हि हिकिड़ी असांजी आहे खून थी आहे खून माण्हू मुंहुं आहे हिकिड़ो खून थी हल छा थियो थी कारीगर चले पोते ओके 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 कंद तो कर कंद तो कर इहो इल्ज़ाम आहे बाबा असांजे मथां हा अॻिते चयूं खून हा वरी भी खून है मारो क्यों नालो छा थो हुनजो पर नालो खणो हुनखे मारियो आहे खून नथो अचे बाबा केसर गॾिजी था वञनि न बस केसर खान चओ हा इहो इल्ज़ाम आहे असांजे मथां बाबा साईं जेकर केसर खान खे असां मारियो आहे त तोखे ॿुधायूं सही हां। आहे, ओके। चाचा ने ना वने क्यों बाबा साईं इहो असांजे मथां इल्ज़ाम आहे जेकॾहिं असां केसर खान खे मारियो आहे घटि में घटि तोखे त ज़रूरु ॿुधायूं आहे न बाबा ठीकु वरी त पोइ कंहिं मारियो आहे वधीक केसर खान खे सां इहा जांच करणी पवंदी बाबा न त खून असांजे गिचे में पइजी वेंदो वरी हा खून असांजे गिचे में पइजी वेंदो चलो हा इहा जांच करणी पवंदी बाबा न त केसर खान जो खून असांजी गिची में पइजी वेंदो हे ॾिसो मूंखे ॾिसो वरी वरी पते ओके ताड़ी ना गलाए अच्छा यार तो अब हेरे फिर अब फिर जान चला बाबा यकीन कयो असां केसर खान खे नाहे मारे अरे बाबा एने थी बाबा एने वन बाबा अरे पत्नी अब तो बीएस बाबा यकीन कर असां खून ना है क्यों बाबा यकीन कयो असां केसर खान खे नाहे मारे हां सही चयो फोन भी हां बाबा तव्हां यकीन कयो असां केसर खान खे कोन मारियोसीं केसर खान खे कोन मारियो आहे कोन मारियो हां कोन मारियोसीं हां चओ वरा चओ ना के ना को बाबा यकीन कयो असां केसर खान खे नाहे मारियो बाबा तव्हां यकीन कयो केसर खान खे असां कोन मारियोसीं मारे